नाअहल सां माली आ हिन मुंहं जे चमन जो छा थींदो। बदज़ोक़ जे हथ में बाग़ रहियो मासूम वणनि जो छा थींदो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, ही आहे हाई स्कूल रतुद्र जो रांदि जो ग्राउंड जिते 6000 ॿार असेंबली पिणु कंदा आहिनि। इन खां अलावा क्रिकेट सां चाव रखंदड़ नौजवान रांदि खेॾंदा आहिनि। उते ई खॾा पिया खोटिया वञनि जंहिंजी शायदि कंहिंखे ख़बर कोन आहे त छा पियो तामीर थिए। मुंहिंजे नज़र में शायदि क्लासिस पिया ठहनि। उन्हनि खां पुछणो इहो हुयो त 30 सालनि खां नई तामीर कयल बिल्डिंग जंहिंमें लॻभॻि 30 क्लास हुया, उनजी त तव्हां खां मालिकी कोन थी सघी। उहो त हिन महिल ताईं तव्हां कब्ज़ो कोन छॾायो। छा तव्हांखे अॼु ताईं उते नज़र कोन आयो आहे त उते लोह दरवाज़ा दरियूं सभु कुझु चोरी थी चुको आहे, जिते केतिरा ई प्रोग्राम कया, पर तव्हां खां इहो गवारा न थियो त उन्हनि खां सुवाल कयो, उन्हनि खां पुछाणो कयो या उनजी मालिकी करे उनखे फाल बणायो। हाणे तव्हांखे नज़र आयो आहे त हीउ ॿारनि जो ग्राउंड जिते ॿचिड़ा असांजा रांदियूं खेॾंदा आहिनि। आख़िर कहिड़ी ज़रूरत पई आहे तव्हांखे जो इन जे बि कढ पिया आहियो।